नाज़रीन, खंडू में शाह हबीब क्रिकेट क्लब तरफां ज़ुल्फ़कार अली शाह जामोद जी याद में ऑल सिंध टूर्नामेंट करायो वियो। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद जुमन चवाण जी ही रिपोर्ट। खंडू लग अली वारिस ग्राउंड ते मौजूद हुई जिथे मरहूम ज़ुल्फ़कार अली T20 टूर्नामेंट जो आगाज़ किया वियो आहे। सिंध जी 8 टीमन मुख़्तलिफ़ जेके शहरनि मां हिस्सो वरितो आहे। मुकम्मल कंहिं बि तरीक़े सां जेको हिननि जी टीमनि खां को बि वसूली न कई वेंदी। हिते जे नौजवाननि पंहिंजे मदद पाण जेको आहे गिरासिस ऐं टफ विकेट तैयार कई आहे जेका ज़िले इंतज़ामिया खे करणु खपे, पर ज़िले इंतज़ामिया स्पोर्ट जो चेयरमैन पारां कंहिं बि जेके आहिनि साकार नथो ॾिसण में अचे। हिते जेके नौजवान क्रिकेट जा शाइक़ीन आहिनि, जेके परे परे खां टीमूं काए हिते आयल आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां पंहिंजी महिनत पाण ग्राउंड तैयार कयो आहे। मोहम्मद रहीम खोसो, जावेद टाइगर, मोहम्मद सुमार शीदी, इन्हनि जूं पंहिंजूं कावेशूं आहिनि। असांजा जेके 10-12 प्लेयर आहिनि, छोकिरा आहिनि, उन्हनि जूं ॾींहुं राति ते महिनत थियल आहे। नौजवान लाइ तमामु हिकिड़ी ज़बरदस्त अपॉर्चुनिटी आहे जेकी तव्हांजे DSP साहब जेको अब्दुल रहीम खोसो साहब अपॉर्चुनिटी ॾिनी आहे शहर वारनि खे, त हुनखे यूटिलाइज़ कनि, हुनखे इस्तेमालु कनि तमामु बहितरीन नमूने सां। हेतिरी फैसिलिटीज़ किथे बि कोन्हे। आउं पूरी सिंध में खेॾियो आहियां क्रिकेट, पर हेतिरी फैसिलिटीज़ कोन्हे हिते। आउं पहिरीं खेॾी मिटी हुई। हिनखे शाबाश आहे, हिनखे सलाम आहे मुंहिंजो, जे एतिरो वॾो ग्राउंड ठाहियो आहे। ठाणनि जी महिनत आहे, बहितरीन जिदोजहद आहे। हिननि पंहिंजी महिनत सां ॾींहुं राति महिनत करे हिननि पंहिंजो ग्राउंड ठाहियो आहे। ऐं इन खां अलावा ॾिसो, फौरन ग्राउंड ठाहिण खां पोइ फौरन सिंध ऑल सिंध टूर्नामेंट करायो आहे, जंहिंमें 8 टीमूं इंक्लूड आहिनि। तमामु बहितरीन मुक़ाबला हली रहिया आहिनि। हिते कॉमेंट्री हर शइ ॾाढो क्राउड अचे पियो। ॾाढो भिटशा जेको ठाणनि जो कोऑपरेट आहे माण्हुनि सां। मुख़्तलिफ़ क्रिकेट जे शाइक़ीन ऐं मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ क्रिकेट जे नौजवाननि जो वीचार ॿुधा। हुननि जो चवणु आहे त बहितरीन फैसिलिटी हिन ग्राउंड ते मिली रही आहे। हिते जे जेके शाह हबीब क्रिकेट जे नौजवान पंहिंजी मदद जे पाण हिकु ख़ूबसूरत ग्राउंड जेको तैयार कयो आहे। हिननि जो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया पारां इहे जेके आहिनि सहूलियतूं फराहम कयूं वञनि, पर अफ़सोस आहे ज़िले मटियारी पारां जेको स्पोर्ट चेयरमैन पारां हिन वक़्त ताईं हिन ग्राउंड जे लाइ को बि सहूलियात फराहम नथी कई वञे। हिननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हींअर मेहरान TV सां पंहिंजा वीचार वंडिया। कैमरामैन अली आसिफ सां गॾु मोहम्मद जुमन चवाण, मेहरान TV खंडू।